कीअं आहियो तव्हां सभई? हाय माण्हू, मां आहियां साहित्य अकादमी जे 2 ॾींहंनि जे एनुअल सेमिनार ते। इट्स अ बिग डील, जाम वॾी ॻाल्हि आहे। एंड मूंखे उन्हनि साम्हूं खां इनवाइट कयो। सॉरी अगरि एॾो गोर आहे त उन्हनि मूंखे साम्हूं खां इनवाइट कयो पेपर प्रेज़ेंट करण लाइ, त मां जाम ख़ुशि आहियां। सिंधी एंड मीडिया ते कॉन्फ्रेंस आहे, तव्हांखे ॾिसण थो अचे पुठियां, मां प्रॉपरली ॾेखारियांव थी। सिंधी एंड मीडिया ते सेमिनार आहे। मां जाम ख़ुशि आहियां। इनॉग्रल सेशन पूरो थियो। फर्स्ट कृष्णा किम्भावने सर ॻाल्हायो, उन खां पोइ अनिला सुंदर ॻाल्हायो। ओ माय गॉड, मां फाइनली अनिला सुंदर सां इन पर्सन मिलियमि, छाकाणि पार्टीशन सीरीज़ लाइ असां कोशिशि पिया कयूं उन्हनि सां मिलण जी, बट न थी सघियो, बट दैट्स ओके। उन खां पोइ नामदेव ताराचंदानी सर, ओ माय गॉड, ही इज़ सो ब्रिलियंट। उन्हनि जूं जेके आर्ग्यूमेंट्स हुयूं, आई रियली लव्ड इट। तव्हांखे इहो लिखण में घणो टाइम लॻो? न, यू कांट हाइड। नामदेव ताराचंदानी सर, तव्हांखे घणो टाइम लॻो? तव्हांखे इहो लिखण में घणो टाइम लॻो पेपर? बस पेपर लिखण में घणो पेपर ई आहे कोन मुंहिंजो, पेपर त हुयो ई कोन। एंड ही वाज सो ब्रिलियंट, एॾा हम्बल। जेको स्टडी रिसर्च पेपर थींदो आहे न, हुन में महीना लॻंदा आहिनि। मूंखे पेपर बट आई रियली लाइक देयर आर्ग्यूमेंट्स। उन खां पोइ वासुदेव मोही, ओ माय गॉड, ही सच अ फेमस पोएट, सच अ ब्रिलियंट पोएट, उन्हनि ॻाल्हायो। तव्हांखे उन्हनि जो ॻाल्हाइण कीअं लॻो? हमेशह सुठो ई ॻाल्हाईंदो आहे। व्हाट्सएप ऑडियो मैगज़ीन जो उन्हनि प्रपोज़ल ॾिनो एंड आई वाज लाइक वाओ। सॼो वर्कआउट करे बि ॾेखारियूं। असां सभिनीनि जे टॉक्स मां ईअं हिकु 2 मिंट तव्हां लाइ रिकॉर्ड कयो आहे, त हाणे असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं कृष्णा किम्भावने सर जो ओपनिंग स्पीच। Request and join us and to inaugurate this seminar. Dr. Tarachandani ji, who convenes the Sindhi Advisory Board, will deliver the keynote address, and Vasudev Mohi ji, distinguished poet and critic, will chair this session. Request respected Anila Sundar ji to kindly inaugurate this seminar. Anila Sundar ji is a celebrated Kathak dancer as well as director and choreographer of Sindhi dance ballet, and he is a recipient of Distinguished Artist Award by Akhil Bharat Sindhi कृष्णा किम्भावने सर जो स्पीच। कृष्णा किम्भावने सर साहित्य अकेडमी जेकी रीजनल ऑफिस आहे उतां जा सेक्रेटरी आहिनि एंड ही इज़ लाइक फैंटास्टिक। उन्हनि मूंखे कॉल कयो हुयो एंड हाणे असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं अनिला सुंदर जो टॉक, जंहिंमें उन्हनि थोरो कथक जे माध्यम सां बि ॻाल्हायो। त अचो ॾिसूं। न्यूज़पेपर में, टीवी ते, व्हाट्सएप में, हर हंधि मीडिया छायल आहे। इन ख़ुशी जे मौक़े ते मां शुक्रगुज़ार आहियां मिस्टर कृष्णा किम्भावने जी, ऐं जिन मूंखे इनवाइट कयो हिते ऐं पंहिंजनि सां गॾिजण जी एतिरी ख़ुशी ॾिनी। छो जो मां हिकु परफॉर्मिंग आर्टिस्ट आहियां, तंहिं करे मुंहिंजी जेका महूरती तकरीर आहे उन में कलाकार ऐं साहित्य गॾोगॾु हलंदा। इनफैक्ट साहित्य बि हिकु कला ई आहे, छो जो तव्हां जॾहिं सृजन कयो था, जॾहिं कुझु क्रिएट कयो था, त उहा हिकु कला आहे। तव्हां सभु लिटरेरी आर्टिस्ट आहियो, असीं परफॉर्मिंग आर्टिस्ट आहियूं, थिएटर सां जुड़ियल आहियूं, डांस म्यूज़िक वग़ैरह कयूं था, असीं परफॉर्मिंग आर्टिस्ट आहियूं। ऐं जेके विजुअल्स कनि था, डॉक्यूमेंट्रीज ठाहिनि था, फिल्म ठाहिनि था, फोटोग्राफी कनि था, पेंटिंग्स वग़ैरह, उहे विजुअल आर्टिस्ट आहिनि। त जेके बि असीं हिते आहियूं सभु कलाकार आहियूं, लिटरेरी या परफॉर्मिंग या विजुअल। मूं ॿुधो आहे कि स्वामी साहिब पंहिंजूं रचनाऊं चिटकियुनि ते लिखी मट में विझंदा वेंदा। को ॾाढो सॼण हो जंहिं मट मां उहे चिटकियूं कढी ऐं प्रिंट में कंदी। 500 साल पुराणी है असांजी प्रिंट जी मीडिया, पुराने में पुरानी मीडिया जेका आहे सब प्रिंट जी मीडिया आहे, 500 साल पुरानी। त शाह जो स्वामी जो हिकिड़ो श्लोक मां तव्हांखे ॿुधाईंदसि। सहसे कन सींगार, सहसे कन सींगार, सुहागिन का हिकिड़ी पातो जय प्रीत सी, हली मीर जो हार, तारिया ई बेई सामी पेका संभावा। स्वामी जे श्लोकन के इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए वीडियो ते
ऐं पोइ वीडियो खां पोइ व्हाट्सएप ऐं किथे किथे फेसबुक ते असां आंदो आहे ऐं अञा बि जेका नेक्स्ट जनरेशन में अञा बि हिन पासे आहियूं। हाणे नामदेव सर जो ब्रिलियंट टॉक मां थोरो सो हिसो तव्हांखे ॾेखारींदासीं। मूं पंहिंजे हिकु सिंधी लेख में लिखियो हुयो त इंटरनेट हिकु जादू आहे। अॻे 120 सचपत इंटरनेट हिकु जादू आहे। फिल्मूं ऐं रंगमंच ते साहित्य खे पेश करण जो माध्यम आहे। इहो केतिरो कारगर, केतिरो असरदार, केतिरो ॾुखियो ऐं उन करे केतिरो क़ाबिल क़बूल आहे, इहो बि जाचण जो विषय आहे। एंड फाइनली अचो त ॾिसूं असां वासुदेव मोही सर जो फैंटास्टिक स्पीच। दोस्तों, पहले तो नमस्कार। साहित्य अकादमी के बाद अहम इन किस्म जो सेमिनार रखियो था। तमाम अहम सेमिनार आहे। असीं अहिड़े युग में रही रहिया आहियूं जिते तकड़ा तकड़ा बदलाव थी रहिया आहिनि, सिवाय कंहिंजे सोच जे। इनका सोच बदलाव ना आहे पाण में, उहा बि ॻाल्हि आहे। And he will give a special and we really enjoyed. You are doing a good job. You've taken over from where we have left. Thank you. Main session चालू था जन मेनू तब बाय। और ये पहले सत्र में आप सभी जो स्वागत है। तमाम खुशी थी रही आहे कि इन हाल खे भरियल ॾिसी करे आमतौर सां माण्हू निराश थींदो आहे भाषाई अदब जे हवाले खां, पर अॼु घटि में घटि इहो लॻे थो त जेतिरा बि आहियूं असां पंहिंजी भाषा खे प्यार कंदा आहियूं। हाय माण्हू, अची वियमि मां घर। ओ माय गॉड, छा त ॾींहुं हुयो, लाइक ज़बरदस्त। थोड़ी असां ब्लॉगिंग कई, बट मां जाम कुछ ईअं सोकिन कयो। सोकिन खे सिंधीअ में छा चइबो आहे, ईअं स्पंज पाणी अब्जॉर्ब कंदो आहे न, तीअं। एॾा सुठा पेपर्स हुया। ओ माय गॉड, शोभा दी जो पुट आनंद लाल चंदानी वॉज फायर, माना एॾो सुठो ॻाल्हायो, मूंखे जाम वणियो। मैं तो सभी के साथ अकेडमी है, ता सभी के थैंक यू चवण चाहियां थो कि ता मूंखे मौक़ो ॾिनो आहे हिते अची चवण जो ऐं तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे मुंहिंजी ॿुधण जो। प्रिंट मीडिया ऐं पब्लिकेशन हिन में हाणे मां 25 साल खां आहियां हिन में प्रिंट मीडिया में। 25 साल खां मां जेको ॾिठी आहे, जेको फ्रॉम बैक टू वर्स बने पियो, हू मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। पहिरीं ॻाल्हि, तकलीफ़ किथे थी आहे, त फाइनेंशियल तकलीफ़ जीअं आपने चयो। ॿी आहे टेक्नोलॉजी ऐं टी आहे घरेलू वातावरण। हाणे तव्हां कहिड़ी बि बिज़नेस में ई रहो, दे आर इंटरकनेक्टेड। इट्स गोइंग डाउन बिकॉज छा जे फाइनेंशियल एड्स नथी मिलनि, ॿियो एक्सपेक्ट आहे पढ़ण वारा कोन था मिलनि, ऐं टियों एक्सपेक्ट हाणे जेको प्रॉब्लम चालू थी वियो आहे, लिखण वारा कोन था मिलनि। असांजो अॼु जो टॉपिक आहे सोशल मीडिया ते, त मूंखे नथो लॻे त मूंखे कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। असां जंहिं युग में रहूं था अॼु जी तारीख़ में, उन युग में पहिरें ज़माने में ॿारनि जे हथ में हूंदा रामायण जा किताब, महाभारत जा स्पिरिचुअल स्टोरीज। असां नंढा हूंदासीं त अमर चित्र कथा। अॼु ॿार जे हथ में मोबाइल ऐं उन्हनि जा हज़ारों ऐप। असां त हिक टाइम ते हिकु बुक खणंदा हुआसीं अमर चित्र कथा जी लिखणी, पर ॿार अॼु एतिरा फॉरवर्ड आहिनि, एतिरा स्मार्ट आहिनि, जो हिकु एट अ टाइम वो 3-4 ऐप्स यूज़ करे वठनि। त अहिड़े दौर में ॿारनि जे मथां सोशल मीडिया जो इम्पैक्ट आहे, उहो तमामु गहरो असां ॾिसी सघूं था पिया। उन खां पोइ जयराम रूपानी दादा ॻाल्हायूं। आई होप तव्हांखे ख़बर आहे हो केरु आहिनि। जयराम रूपानी दादा फर्स्ट वीडियो जेको कारियूं न हूंदियूं वीडियो कैसेट्स, उन ते फिल्म जेकी निकिती हुई फर्स्ट सिंधी, उहा खट मिठ रोई। एंड ऑल्सो आशुतोष गोवारीकर जयराम दादा खे अप्रोच कयो हुयो जंहिं महिल उहो मोहनजोदारो फिल्म ठही हुई, हाणे ऋतिक रोशन वारी, उहा वारी। जयराम दादा पंहिंजे पेपर में ॾाढो सुठो ॻाल्हायूं। मूंखे जेको विषय ॾिनो वियो आहे, मां सम्झां थो उनखे मीडिया या सिंधी साहित्य जी ज़रूरत आहे।
छो त मुंहिंजो विषय आहे रंगमंच। अॼु जिथे तव्हीं वेठा आहियो उहा बि रंगमंच जी महिरबानी आहे। ऐं 11 दिन खां वठी रंगमंच जो धाको न सिर्फ़ असांजे सभ्यता संस्कृति या तहज़ीब में रहियो, बल्कि साहित्य में हुनजो वॾे में वॾो ऊचे में ऊचो स्थान रहियो। फर्क़ सिर्फ़ इहो थियो आहे त अॻु मंच एतिरो टेक्निक, एतिरा साधन या एतिरी सुविधाऊं कोन हुयूं जेके अॼु असां वटि आहिनि, पर रंगमंच खे उहा ताक़त हुई जो उन वक़्त बि रंगमंच ॾुध मां अन ऐं अन मां ताम। उन खां अॻु अशोक मनवानी सर सां व्हाट्सएप ते ॻाल्हाईंदी हुयमि जंहिंमहिल मां लंडन में हूंदी हुयमि। त अॼु फर्स्ट टाइम मां हुननि सां ईअं फेस टू फेस मिलियमि ऐं हाणे चङनि महीननि खां टच छुटिजी हुयो। मूंखे हुननि चयो कि तूं उहो जेको वीडियो ठाहियो न जंहिंमें तूं कंडोलेंस वीडियो, त चयोमांनि हा दादा मोरिज मंगनानी, दादा राम ॾेठमलानी त ठाहियो। चयो उन्हनि न जंहिंमें तूं जाम रोए पई। मां चयोमांनि हा डॉक्टर अफ़साना भुरगरी। त चयो हा। चयो मां उहो तुंहिंजो वीडियो ॾिठो, मां बि जाम रुनमि। एंड आई वाज लाइक ओ माय गॉड, लाइक दैट इज़ द पावर यू नो ऑफ अ वीडियो जिन सां मां कॾहिं मिली न आहियां। त आई वॉज वेरी टच्ड एंड आई लाइक पीपल जेके थोरो फीडबैक ॾींदा आहिनि, यू नो साम्हूं खां अची चवंदा आहिनि कि हा मां तुंहिंजो कमु ॾिठो। इट फील्स रियली गुड। पंहिंजा जेके आज़मूदा आहिनि सोशल मीडिया जा, फेसबुक जा ऐं व्हाट्सएप जा, जेके बि नमूना आहिनि सोशल मीडिया जा, पर स्पेसिफिक मूंखे व्हाट्सएप जे मीडियम जे बारे में थोरो ॿुधाइणो आहे बारीकी सां। एतिरे घटि वक़्त में एतिरी बारीकी सां नथो ॿुधाए सघिजे, मां कोशिशि कंदुसि तव्हांखे ज़रूरी ॻाल्हियूं ॿुधाए सघां। मौजूदा दौर में व्हाट्सएप जो सिंधी साहित्य जे वाधारे में कंट्रीब्यूशन, कला जो ऐं साहित्य जो भाषा बचाइण में अहम योगदान आहे। अॼु सिंधी भाषा ऐं साहित्य खे कहिड़ी तरह बचाइण बेहद ज़रूरी आहे। साहित्य हुजे या आर्ट, ॿिन्ही साधननि जी पंहिंजी अहमियत आहे। परफॉर्मिंग आर्ट भी हिकु ताक़त आहे। हिकु किताब 500 माण्हू कोन पढ़नि था, पर एतिरे शख़्स नाटक ॾिसी 8-10 माण्हुनि ताईं उहो संदेश पहुचाए सघनि था। हिकिड़ी वॾी ताक़त आहे सोशल मीडिया, हिन में कोई शक कोन्हे। रेडियो, टीवी, सिनेमा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, अखबार, मैगज़ीन, पोस्टर्स, प्रिंट मीडिया, अगरि नाटक, कठपुतली जहिड़ा ट्रेडिशनल मीडिया भी अॼु भी प्रयोग थियनि वेठा चलन में आहिनि। फेसबुक, ट्विटर ऐं मोबाइल जे फोन जे ज़रिए ऐं व्हाट्सएप जे ज़रिए केतिरी साहित्य जूं सिंफूं हाईलाइट थी रहियूं आहिनि। जाम माण्हुनि सां मिलण मिलियो। फाइनली आई मेट अनीला सुंदरदी। आई हैव बीन अ ह्यूज फैन ऑफ हर। आशा दी सां मिलियमि, आशा चांदी सां, एंड जाम माण्हू हुया, ॾाढो सुठो लॻो। एंड ऑल्सो लाइक बॉम्बे में साहित्य अकेडमी जे ऑफिस में मूंखे इनवाइट कयो साम्हूं खां मुंहिंजे कम जे बारे में ॻाल्हाइण लाइ। ऐं एॾा वॾा वॾा सभु यू नो लेखक, कवि, आर्टिस्ट, नीरू आसरानी सर आया हुया। जाम सुठो लॻो मूंखे सभिनीनि सां मिली करे। मुंहिंजो पेपर सुभाणे आहे, प्रेज़ेंटेशन। ऑल्सो अॼु मां हे पातो हुयो वॻो, मां फोटोज़ थोरा विझंदीमांव। जाम सुठी फोटोशूट बि थी छाकाणि मूंखे फोटोज़ कढणु वणंदा आहिनि। एंड सॼे आउटफिट जा डिटेल्स मुंहिंजे इंस्टाग्राम ते अथव, कहिड़ी शइ किथां वरिती हुई, छा पातो हुयो, सभु इंस्टाग्राम ते अथव। आई एम वेरी हैप्पी छाकाणि त डे 1 ॾाढो सुठो हुयो। अ लिटिल नर्वस फॉर डे 2, बट इट्स ओके, असां फेस कंदासीं हुनखे बि। मुंहिंजे लाइ ख़ाली हिकिड़ी थोरी चैलेंज आहे। हुअं मां जाम इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस में सिंधी सिनेमा जे बारे में ॻाल्हायो आहे, ओवरऑल सिंधी टॉपिक्स जे बारे में ॻाल्हायो आहे, उहो सभु इंग्लिश में ॻाल्हायो आहे। एंड इंडिया खां ॿाहिरि उहे सभु कॉन्फ्रेंसिस रहियूं आहिनि। इंडिया में हिकु ॿ रही आहे, बट हिन कॉन्फ्रेंस में सुभाणे मूंखे सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। एंड दैट इज़ अ चैलेंज, छाकाणि त जेकी रोज़ वारी सिंधी आहे न उहा ईंदी आहे मूंखे, बट जेकी अकेडमिक सिंधी आहे न उहा लेखकनि कवियुनि वारी ऊची सिंधी मां कॾहिं हुन में ॻाल्हायो न आहे, छाकाणि मां सिंधी साहित्य मां न पढ़ियो आहे। अॼु मां आशा चांदी खे ॿुधां पई कंहिं त साहित्य चयो त उहो चवनि पिया साहित्य न चइबो आहे, साहित्य ॿियो कुझु चइबो आहे। आई डोंट नो, आई एम सॉरी आशा दी खे एग्ज़ैक्ट प्रोनाउंसिएशन वणंदी आहे एंड आई लाइक इट। मां इंग्लिश में साॻी आहियां, बट सिंधीअ में मूंखे ई न ख़बर आहे मां कंहिंखां पुछां, यू नो, एग्ज़ैक्ट प्रोनाउंसिएशन हर अखर जी जीअं हाणे खपे त। ओके, त सुभाणे मूंखे सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। आई एम वेरी एक्साइटेड, अ लिटिल नर्वस, बट आई एम वेरी वेरी हैप्पी कि मूंखे बि हुननि घुरायो आहे। एंड ऑफकोर्स आई नो मां जाम कमु कयो आहे, बट स्टिल इट इज़ एन ऑनर टू बी इनवाइटेड। एंड आई थिंक मां ऊर्जा सभिनी खां यंगेस्ट हुयसि रूम में, यू नो,
त येस इट फेल्ट वेरी नाइस। ऐं हुननि बि चयो कि असां ॾिसूं था कि असांजी पीढ़ी वारा सभु वेठा आहिनि बट असांखां पोइ जी पीढ़ी वारा बि ॿ टे ॼणा वेठा आहिनि। लाइक या ॾाढो मज़ो आयो। अशोक मनवानी सर व्हाट्सएप जे बारे में जाम ॻाल्हायूं कि व्हाट्सएप खे कीअं था यूज़ करे सघूं, फेसबुक खे कीअं था यूज़ करे सघूं। ब्रिलियंट पेपर्स, माना जीअं मुंहिंजियूं इंग्लिश अकेडमिक कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि इंटरनेशनल, प्रॉपर आर्ग्यूमेंट प्रेज़ेंट करणु, उनखे डिफेंड करणु, यू नो, उन एक्सप्लेन करणु, जस्टिफाई करणु, उहो ई हुयूं, ओतिरो ई सुठो उचो स्टैंडर्ड हुयो। एंड आई एम वेरी प्राउड ऑफ कृष्णा किम्भावने सर एंड ओम नागर सर, ओम नागर सर। छा त उन्हनि जी हिंदी आहे, माना अलग लेवल ते हिंदी अथनि। भाषा तो सिर्फ एक माध्यम है, यू नो। मस्त पिया ॻाल्हाइनि। एंड इंस्टाग्राम ते बि अॼु मां चङी एक्टिव हुयमि, त प्लीज़ फॉलो मी द सिंधी गर्ल, सिंधी फिल्म फेस्टिवल, ॿिन्ही मां किथे बि असां हुते जाम वधीक एक्टिव हूंदा आहियूं। उनजो उन महिल ॾेखारींदा आहियूं। यूट्यूब वीडियो लाइ थोरो टाइम लॻंदो आहे, 1-2 ॾींहं जमा कयूं फुटेज, लैपटॉप ते खणूं, पोइ एडिट कयूं, पोइ अपलोड कयूं, थोरो टाइम लॻंदो आहे यूट्यूब लाइ। त हा, मुंहिंजो पेपर सुभाणे आहे एंड सुभाणे लाइ मां अलॻि ब्लॉग ठाहींदमि, छाकाणि हे ब्लॉग ई आई थिंक 15-20 मिंट जे आसपास थियण वारो आहे। त वधीक तव्हांखे मां हिकु महिल बोर न कंदमि, हिकु ॾींहं जो अलॻि अलॻि ब्लॉग ठाहींदमि। ऐं उहे 2 ॾींहं आहिनि त टेंशन न खणो। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणो। मूंखे सेकेंड डे लाइ बेस्ट ऑफ लक विश कयो। आई होप सभु सुठो वञे। तव्हांखे सेकेंड ॾींहं जो बि ब्लॉग जल्दी मां ॾेखारींदमि, सुभाणे मां शूट कंदमि। एंड आई एम वेरी एक्साइटेड। सुभाणे मां साड़ी पाइण वारी आहियां। I love wearing sarees, absolutely love wearing sarees। मिलूं था असां ब्लॉग डे 2 वीडियो में। तेसि ताईं प्लीज़ सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो, पंहिंजे माउ जे ॿोलीअ सां प्यार कयो। अॼु उहो बि हिकिड़ो टॉपिक हो कि तव्हां कंहिंखे ज़बरदस्ती नथा करे सघो एंड ॿोलीअ सां जंहिंखे प्यार हूंदो न, उहो पाण ई सिंधीअ में ॻाल्हाईंदो। एज सिंपल एज दैट। एंड आई बिलीव इन लव, आई बिलीव इन द पावर ऑफ लव। त मूंखे ख़बर आहे प्यार में ॾाढी ताक़त आहे एंड उन सां सभु कुझु, यू नो, पहाड़ बि हिलाए सघंदा प्यार। त अगरि तव्हांखे पंहिंजे माउ जे ॿोलीअ सां प्यार आहे त प्लीज़ सिंधीअ में ॻाल्हायो। ओके बाय, मिलूं था ॿिए वीडियो में। मां हाणे जाम थकिजी पई आहियां, ट्रैवलिंग भई मारे थी। सुभाणे जी तयारी बि करणी आहे, पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन बि ठाहिणी आहे, साड़ी बि प्रेस करणी आहे, हाणे मेकअप लाइणो आहे, वरी सुबुह जो मेकअप करिणो आहे, यू नो, बट इट्स ओके, आई लाइक डूइंग दिस। सी यू इन द नेक्स्ट वीडियो। बाय। पंहिंजो ख़्यालु रखिजो एंड सिंधी ॿोलीअ जो बि ख़्यालु रखिजो। ओके बाय। ओ प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, विसरी न वञो, जीअं मां हाणे तव्हांखे चवणु विसरी वियमि। त प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। असां 1000 सब्सक्राइबर्स पहुचण वारा आहियूं। लाइक कैन यू इमेजिन 1000 मां 5000 थी था सघूं असां। प्लीज़ मूंखे ॿुधायो एंड शेयर कयो वीडियो खे, सब्सक्राइब कयो हिन चैनल खे। खोड़ सभिनी खे खोड़ प्यार, सिंधी भाषा खे बि खोड़ प्यार। हिन वीडियो खे लाइक कयो, मूंसां कॉमेंट्स में ॻाल्हायो एंड मूंखे ॿुधायो तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। ओके बाय।